इन लॉन्गेस्ट ॾिठो वञे त ठीकु आहे अमेरिका ईरान कोन ठहंदा, इसराइल खे ॻाल्हि कोन वणंदी, इसराइल ऐं अमेरिका जीअं हाणे अॼु बि अटैक थिया ईरान जे मथां, जंहिंमें अमेरिका चए थो मां न कयां, पोइ हाणे इसराइली कीअं आहिनि ज़ाहिर आहे। इहा हिकिड़ो कॉन्फ्लिक्टिंग रीजन में रहे ई रहे, हिकिड़ो परेशानी रहे। ॿियो आहे ईरान चवे थो त मां स्ट्रेट ते पंहिंजी मोनोपोली बरक़रार रखंदुमि, जेका अमेरिका ऐं अरब वर्ल्ड खे क़बूल नथी अचे। सो कॉन्फ्लिक्ट्स जा हिकिड़ा चिंगारियूं, हिकिड़ी हल्की हल्का कॉन्फ्लिक्ट्स मौजूदु आहिनि। त पाकिस्तान फ़िलहालु त इहे सूरत हाल नथो लॻे त को लंबे, ही पाकिस्तान में जेकी प्रायोरिटीज़ आहिनि इहे मैच कनि थियूं हिन वक़्तु दुनिया जे हालात सां। पाकिस्तान जी प्रायोरिटी जेका पाकिस्तान जे अंदरूनी मामला उनजो लॻे ई नथो त ॿाहिरि दुनिया में जेको घर जे ॿाहिरि गोड़ थिए पियो, असां अंदरि हिक ॿिए जा वार पटण में पूरा आहियूं। जी हा, असां जुटा पट पंहिंजी पिया कयूं। जी हा, जी हा। असीं अजीबो ग़रीब क़िस्म जी पॉलिसीज़ ऐं कंहिं शइ में सुधारो आणण लाइ तयारु न आहियूं। ऐं एतिरा अजीब वॉइसिस अचनि था, कॾहिं चवनि था त ही क्रिप्टो करेंसी ग़लति आहे, कॾहिं ही चवनि था ही सही आहे, ओचितो पॉलिसीज़ चेंज थियनि थियूं, ओचितो जेको आहे हू नवां किसा खोले वेही रहनि था, गवर्नेंस सुधारण लाइ तयारु न आहियूं। बिल्कुलु तव्हां ॾिसो न, हू वीचारा धरणे ते वेठल आहिनि, 12-13 प्रिया कुमारी ऐं उजाला ऐं 14-15 ॿार जेके मिसिंग आहिनि, न गवर्नमेंट साइड न अपोज़िशन साइड। माना GDA वारा बि हीअं त लड़ी न विया आहिनि त बाबा ही मथे ते हथु रखी अचनि त असीं दुआगू आहियूं तव्हांजे लाइ। उहा ॻाल्हि त छाकाणि त हुननि धरनो न हयो आहे, रोड ब्लॉक न कयो आहे, तंहिंजे करे हुननि खे केरु पुछे नथो। ऐं अफ़सोस आहे त सिविल सोसाइटी बि उहे हुननि लाइ न आवाज़ उथारे थी, न वञे थी, न कुझु थिए थो। सो लेकिन बहरहाल माण्हू हिकिड़ी मायूसी वारी सूरत हाल पखिड़िजे थी त यार जॾहिं दुनिया में असांजे चोगिर्द असांजा दुश्मन मुखालिफ़ ही सभु कनि पिया, असां हाउस एंड ऑर्डर छो नथा आणियूं? हाउस एंड ऑर्डर जो मतिलबु इहो आहे त अचो डंडो फिरायो, हा बसि सभु चुप करे वियो, सभु चुप करे वियो। उहो ऑर्डर आहे, उहो ऑर्डर आहे, उहो ऑर्डर ऑफ द डे आहे। हाउस एंड ऑर्डर का ॿी शइ हूंदी आहे।